ए सूमल जी मां ये ॾियण वारा त ठहियो पर कुदरत जेको न असांखे ॾिनो आहे उहो बि खसण वारा आहिनि खसण वारा। पोइ हुन ॿोड़े माणस खां पैसा गिनी? हा हा ये टाइम त मंगणे खां पोइ मोर वेंदो शहर कमाइण लाइ। पोइ बि पैसा खपंदा कीअं? तो ठणी हिकिड़ो त इहा ॻाल्हि सम्झे कोन। अहिड़ी सम्झ सारो मुल्क पूरे पट कयो अथसि। जे सम्झ सॼी हुजे त कीअं थो भाए? हे अन्न पाणी जो ॾुकार हुजे त घोरियो, पर हिते त पैसे जो बि ॾुकार लॻो पियो आहे, माटी ॾुकार। हा हा बुढ़ा सिगो थी कम कर, पैसा ॾे पैसा त वञी धंधे भेड़ा थियूं। हे घणा खपनि? 4 घणा थींदा? भला 4 मथे 23 ॾींहं। ए बेली हमीर हिन चट्टी खे तूं सम्झाए। ऐसे मस्करी छॾ अहिड़ी वाल में, कहिड़ा खंधा खणी खोलिया अथई। हे शुक्र आहे शुक्र, छोकिरा धंधे सां लॻल आहिनि। हाणे ॻाल्हि सुन वसंत। हा ई तोखे त ख़बर आहे त आऊं व्याज ब्याज गिन्हा कीन। हिकिड़ो त पैसा थोरा, अखियुनि जो सूं अवी भाव वेठा आहियो, ख़र्चनि हणी मारे विधो आहे। ये ॻाल्हि अहिड़ी कर जेका सोल कीन हुजे, ई त ख़बर आहे ख़बर। सो ॻाल्हि पे कयम, तव्हां व्याज ते पैसा ॾियां कीन। बाक़ी घाटीअ जो रवाज त जिते किथे आहे, सो त थींदी। ये त घणी थींदी भला। ए भला किथे आहे भला? ये तोखां वॾी का ॿी भला थींदी? सॼे थर खे पी वियो आहीं। सो ॻाल्हि ते कयम, महीने में हिकिड़े सव ते मथे 22 थींदियूं। ये 40 रुपया अथव ते, ये त घणा आहिनि सेठ। ख़ुशी जो सौदो आहे अदा, वणे त केरु करे, वणे त केरु न करे। मजबूरी आहे मारे विधई ॿियो। ये चङो भला पैसा ॾे त वञूं, देरि पई थिए। ई ॻाल्हि कर न। पूरा 400 अथई, देरि पई थिए। ई ॻाल्हि कर न। पूरा 400 अथई भेण। ठीक है, अच्छा था अमीर। सुन मुला मासी भली आई? भलाई दे मां, भलाई दे। तू खुश त आई न मां? बस मासी दुआऊं कनि। ॿियो मां तोखे ॾिसी त आऊं पाण खे गुनाहगार थी पायां। मुंहिंजी कयल दुआ उबते किथे थी पुॼे। बस जे न मुंहिंजी दुआ खां जे हा त कर। मासी तूं गुनहगार हुजी ना हुजी, पर सची ॻाल्हि आहे तुंहिंजी। अयो मां सम्झा, तो जॾहिं सूमल जो मङणो था कयूं, सो आयूंसीं सॼो ॼण। मासी तूं अलाए घोटे थी के कुंवारे थी? मां ता त ख़बर सोढीअ खे बि कान थी पनाई। बस ॾी अम्मा, मोर बि पंहिंजो बचो, सूमल जिगर जो टुकड़ो, हाणे अचिजांइ काज में। मासी तोखे ख़बर आहे त अम्मा जे तूं चवी त साईं वॾे खां मोकल बि न मासी, हीअं मां कज। बाबा घर आहे बि की न, ऐं अम्मा जो हाल त तोखे सारियो पियो आहे। कीअं थी अची सघां?
अव्हां जे लाइ छा तुंहिंजो राहुल पुट सभु आहे तव्हांजो। दे ख़बर ॻोठ वञणु थींदो आहे या न? हा सर। छा हाल आहिनि असांजे थर जे तर जा? सर सॼो थर मानी टुकड़ी जी तलाश में। सॼो थर या दुनिया? थी सघे थो त दुनिया आसाइश जी गुलाम हुजे पर थर हयाती जी गुलाम आहे। सही, आसाइश त ऑप्शनल भी थी सके थी। सर अव्हां ते रहंदे थर खे छो विसारे छॾियो? रावल पुट, तुंहिंजी इन शिकायत जो मूं वटि को बि जवाब कोन्हे, पर यकीन कर हिते रहंदे थर मुंहिंजी रग रग में डोड़े थो। मूंसां कॾहिं हली रहियो आहे। कंहिं ॾींहुं हलो तव्हांखे थर घुमाए अचां। रावल, घुमबा त अणॾिठा ऐं पराया ॾे आहिनि। हाणे पंहिंजो वतन बि घुमणो थो पवे। कीअं? सर प्लीज, मुंहिंजी ख़्वाहिश है तव्हां हलो। चङो बाबा, वठी हलो। भला तुंहिंजो बाबा साईं कीअं आहे? मंजूर हलो? हा हलो सर, पोइ असांजी इजाज़त आहे। भला केॾां वञण जी तयारी कई अथव नौजवानो? भाऊ असांजा दोस्त आहिनि सलीम, उन CSS पास कया आहे, उन ख़ुशी में का ट्रीट ॾिनी अथसि। Yes, you are free to treat the treat. You may go. थैंक यू सर। हाँ मासी, ही जोड़ो सुमल खे पाराइज। अल्लाह करे सदा सुखी हुजे। आमीन अम्मा आमीन। अल्लाह तोखे भी खुश रखे। अल्लाह खुश रखे। सदके वञा पता। कपड़ा कपड़ा, हाँ कपड़ा नवा कपड़ा। हाँ जीजा, नवा कपड़ा तू भी पाए न? हाँ की तू हे पाए न नवा कपड़ा? न न पाता थे न जने मारी छड़ी। हाँ जने मारी छड़ी। कदें तो समझावे क्यों न पाता? सच्ची थी चवाए। हाँ जेको ने ये कपड़ा पाइंदो, हाँ देखे जनो मारी छड़ी। हाँ मारी छड़ी। तौबा धनी जा तौबा। ए जा रब्बा, इन बेचारी के समझ का दे। समझ दे। तू मखड़ा है ना? हाँ हाँ न खपे समझे, न खपे समझे। कुड़ाणो कया न में समझ के। हाँ कुड़ाणो कया। हुस्नीअ जा कपड़ा ॻाढ़ा हुआ। हाँ हुस्नी जा कपड़ा ॻाढ़ा हुआ। कुंज जा कपड़ा नंढड़ा नंढड़ा प्यारा हुआ। हाँ चन्ने मई जा कपड़ा भी किना, हथ भी किना, पाड़ भी मोकिनो। हाँ किना कपड़ा भी किना, चन्ने मई जा कपड़ा भी किना। ॾिठे मासी? हाँ मां, जेका तुझी मर्ज़ी अम्मा। दुआ थी कयां अल्लाह तुझा हथ भी ॻाढ़ा कंदो। हला थी लिया थी मूंखे।
ॻाल्हि सम्झी छो न थी? भाई जॾहिं मूंखे बाबा मोकल ॾिनी आहे त तोखे मुंहिंजे हलण ते कहिड़ो एतिराज़ आहे? तूं बि त ॻाल्हि सम्झण जी कोशिश कर। त भाई कंहिंखे ॻोठ वठी वञण लाइ मिंथूं कबियूं आहिनि, दावतूं कबियूं आहिनि, पर आउं त पाण संभरी आहियां। तॾहिं बि तोखे पसंदि न आहे त आउं हलां। नाहिद नाहिद, तूं हिकु शहर में रहण वारी छोकिरी आहीं, छो थी उते मुंहिंजे लाइ मसला पैदा कयो? हाउ विल आई एंटरटेन यू ओवर देयर? आउं हुते संजय सां मिलण थी हलां, जंहिंजो तूं बार बार ज़िक्र कंदो आहीं। को लाचार कोन्हे। तोखे कहिड़ी ज़रूरत आहे जो ॻोठ वरी संबत कई अथई? मूंखे ज़रूरत आहे, इन करे जो उते हिकिड़ी दावत आहे। ओह नाइस, गुड चांस फॉर विजिट। गुड चांस। जॾहिं तव्हांजे वालिद मोहतरम जी टीम वञे न त उन सां गॾिजी वञा। जी न, इहो त मूं बाबा सां बि तय कयो हुयो त वेंदी हुयसि त अकेली वेंदी हुयसि। त पोइ अकेली वञ, मुंहिंजी पचर छॾ। ठीकु आहे, आउं तुंहिंजी ॻाल्हि मञां थी। नाराज़गी मां न, कंहिं ॿिए भेरे। तुंहिंजी मूड जी ख़बर पए कान, कंहिं महिल कीअं त कंहिं महिल कीअं। चओ आउं सुभाणे कंहिं महिल निकिरी वेंदुसि। दोस्तों, अवां सभी लाइ इंफॉर्मेशन आहे त अॼु खां वठी मिस्टर रावत जूं ख़िदमतूं असां पंहिंजी ऑर्गेनाइजेशन लाइ हासिल कयूं आहिनि। जेको मुंहिंजो समूरो वक़्तु असांजी हिन फलाई तंज़ीम लाइ सर्व कंदो। हो यस, अब मां कंहिं अकेले सिर्फ़ विज़िट करे रिपोर्ट पेश करण जो इरादो कयो। यस, इहा विज़िट अॼु खां शुरू थींदी। मुझे ख्याल है त अवां पाण सां गॾु रावत खे बि रखो तो बहितर। मुंहिंजे ख़्याल में रावत खां मालूम कयो वञे त बहितर आहे। ठीकु आहे। ओके, हूअं कंपनी जी गाड़ी तव्हां वटि आहे, ॿियो जेको बि सामान खपे उहो पाण सां खणी वञी सघो था। ओके, ॿियो ख़बर अथई अॼुकल्ह तव्हांजी अख़बार कीअं पई हले? बस साईं, गुज़ारो थिए थो। मुंहिंजे ख़्याल में त को बि अक़लमंद एडिटर पंहिंजी अख़बार जी सही सर्कुलेशन न ॿुधाईंदो आहे, ईअं न? अहिड़ी ॻाल्हि न आहे, अख़बार तव्हांजी पंहिंजी आहे। मुंहिंजे ख़्याल में त इहा ॻाल्हि ईअं न आहे। अख़बार असल में आहे सियासतदाननि जी। फ़र्ज़ करियो त असांजे मुल्क जा समूरा सियासतदान कुझु ॾींहंनि लाइ अख़बारनि जो बाइकाट कनि त मुंहिंजे ख़्याल में अख़बार ते हुनजो असरु ज़रूरु पवंदो। नो सर, इहा बि असां लाइ ख़बर हूंदी त सियासतदाननि बाइकाट कयो आहे। दरअसल मूंखे अख़बार वारनि खां सिर्फ़ु हिकु ई शिकायत आहे। ॾिसो न साहब, अॼुकल्ह मुल्क में हेतिरी मायूसी पकड़ी पई आहे। इन मायूसीअ खे ख़तमु करण लाइ न त को लाहे न ॾिनो थो वञे ऐं न ई अख़बार वारनि तरफ़ां इन मायूसीअ खे ख़तमु करण लाइ को तज़ियो पेश कयो थो वञे। बहितर इन मायूसीअ खे वधि खां वधि गहरो ऐं घणो कयो थो वञे। प्रोफेसर साहब, असां वटि जेको मवाद पहुचे थो उहो असीं बराबरि छापींदा। असां त तव्हांखे केतिरा भेरा अर्ज़ु करे चुका आहियूं त कुझु लिखी ॾियो त नवाज़िश थींदी। बाबा, असांखे छॾियो, नौजवान माण्हुनि खे अॻिते आणियो। नओं रब्त आहे, हुननि में कुझु करण जो जज़्बो बि आहे। ॿियनि माण्हुनि खे हिमथायो, यकीनन हुननि मां ॿ नौजवान निकिरी ईंदा। ठीकु साईं, पोइ मूंखे इजाज़त ॾियो। साईं, जीप में मोटर में चढ़ण वारा अॼु केतिरे में कीअं छो भला त ख़राबी आहे केतिरे मज़े या मूं मज़े? साईं, मां में अलाह न कई आहे, न कंदो। यार असीं वॾा ॼाणूं कोन। साईं, आयो त पोइ वॾा माण्हू। तूं वॾाई कर, वॾो माण्हू थी वेंदो।
मिस्टर रावत जी तव्हांजो ॻोठ कहिड़ो आहे? वरणी मतिलब त कहिड़ो आहे, उते छा आहे? जहिड़ा ॿिया ॻोठ थींदा पखनि झोपड़नि वारा। ॿियो छा आहे उते? कारी बुख उञ बीमारियूं ॿियो छा हूंदो हुते? ॿियो कुझु बि न आहे उते, ईअं आहे रुॻो? बसि कॾहिं कॾहिं ख़ुशियूं कहिड़े हाल में पहिरियों भॼंदियूं आहिनि, पर उन्हनि पुठियां अलाए केतिरा सूर लिकल वञनि था। त हीअ आहे तुंहिंजी सीम त सॼी पंहिंजी आहे, पर नंबर प्लेटियूं गंजियूं लॻल आहिनि। छा मतिलब? बसि जीअं पाण वटि थींदो आहे, हिकु शहज़ोर जो तख़दम थियो, ॿिए जो शुरू थियो, नंबर प्लेटियूं तरनि ते बि लॻंदियूं आहिनि न। चइबो त रुॻो वीरानी वीरानी आहे। रावत माण्हू खे कीअं जीअंदा हूंदा? हा रुॻो साथ में जीअण आहे त पोइ अञा बि हयाती आहे, न पूरियल ऐं पीड़ियल हयाती। सही सही। वालेकुम सलाम। सेठ बहराम जी धीउ आहे, घुमण आई आहे। अम्मा जी आई है, भली आई है, बतायो जी। अम्मा के हवाले से छॾे अचो। ठीकु आहे, अचो। वेहो से वेहो। मूंखे शक आहे त अवां साईं जे तर जा आहियो। हाओ शक न पर पक कर, आया तो नो वरणी जो ही, पर तर अलाए कंहिंजो आहे। हाय शहरनि का पानी मुर्सी फेर छॾे। आहे गुज़ारो वो तो सामने है मड्डम आई है। वालेकुम। वालेकुम अस्सलाम। भले अंदर। हाँ मुंहिंजो नालो नाहिद आहे, रावल सां गॾु पढ़ंदी आहियां। अभी मैं ना पीठी